जे हर मुल्क में रहंदड़ इंसान के पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मज़हब तब्दील करण जी इजाज़त मिलियल आहे। जंहिंखे वणे हू हक़ मज़हब इस्लाम क़बूल करे सघे थो। पहिरें अगर अवां असांजे हिन यूट्यूब चैनल ग़ुलाम रसूल प्यार ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जो बटन दबाए आल खे क्लिक कयो ताकि हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचे। असांजे मुल्क पाकिस्तान ख़ासि करे सिंध में जॾहिं का नारी पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मज़हब इस्लाम क़बूल करे थी त उन लाइ मुख़्तलिफ़ रुकावटूं पैदा कयूं वञनि थियूं। जीअं ॿी का नारी मज़हब तब्दील करण खां पहिरें ही रुकावटूं ॾिसी घबराइजी इस्लाम क़बूल न करे सघे। ऐं जॾहिं मियां मिठो वटि पहुची का नारी इस्लाम क़बूल करे थी त उन बाबति वारसनि खां वधीक इहे माण्हू वेवेला कनि था जेके पाण खे मुस्लमान सॾराए रहिया आहिनि, पर हक़ीक़त मालूम करण खां बग़ैर ई इस्लाम दुश्मन अनासिर तनक़ीद जूं तोपूं हलाइनि था। इन हवाले सां असां हिकु हक़ीक़त रिपोर्ट तैयार कई आहे। दोस्त ही रिपोर्ट ॾिसण बाद कमेंट्स ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾियनि। वॾी महिरबानी जी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त आऊं आहियां ग़ुलाम रसूल प्यार। प्रोग्राम अॼु जी हक़ीक़त जेको आहे उन सां गॾु मां हाज़ुरु आहियां। त मुसलसल ॾेरकी या भर पासे में असांजे दरगाह या भरचुंडी शरीफ़ आहे, मियां मिठो साहिबु असांजा राइशी आहिनि, पाड़ेसी आहिनि। त जॾहिं बि को हिते अची इस्लाम क़बूल कंदो आहे त उन मथां जेको आहे वहिवेला शुरू थी वेंदी आहे त भई हिन जेको आहे ज़ोरी जबरी मज़हब तब्दील करायो आहे ऐं छो हिते सिर्फ़ु औरतूं मज़हब छो तब्दील करायूं अथऊं। असां उन हक़ीक़त खे साम्हूं पेश करण जे लाइ अॼु हिते असां मदरसे में मौजूदु आहियूं। हिते इतिकाफ़ में वेठल हो असांजो जेको हिकिड़ो दोस्त मुस्लमान थियो कुझु अर्सो पहिरें, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन रोज़नि सां गॾु 10 ॾींहं जेका आहिनि आख़िरी अशरो जेको आहे इतिकाफ़ जो बि मस्जिद में वेठो आहे। ऐं हुनखां मालूमात कंदासीं त जेका इस्लाम ते प्रोपेगेंडा हले थी, इस्लाम ख़िलाफ़ या जेकी मियां मिठ ते जबरी मज़हब तब्दील करण जो जेको वहिवेला हले थो, उन में छा हक़ीक़त आहे ऐं उहो इस्लाम मां कीअं मुतासिर थी कीअं आयो ऐं इस्लाम जेको आहे उन बाबति छा राय रखे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियों मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो। ख़ैर मुबारक। ईद उल फितर जी बि मुबारक। ख़ैर मुबारक। तव्हां रोज़नि सां गॾु हिते इतिकाफ़ में वेठा हो, तव्हांखे लख लख जेको आहिनि मुबारकूं हुजनि। इन हवाले सां हाणे तव्हां असांखे जेको चंदी जेका असां सुवाल कयासीं इन बाबति मैसेज ॾिनो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरें मां हिंदू हुयुमि, लेकिन मां इहो सम्झां पियो कि कम से कम असांखे हिते 25 सालनि खां मथे टाइम थियो आहे। असांखे या मियाँ साहिबु कॾहिं बि ज़बरदस्ती कोन्हे चयो अॼु बाबा तव्हां मुस्लमान थियो, असांजे पाड़े वेठा आहियो, बाबा तव्हां मुस्लमान थियो। इहा दुनिया जूं जेके ॻाल्हियूं आहिनि बिल्कुलु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। ऐं मां मोहम्मद असलम इस्लाम क़बूल कयो आहे मियां मिठे वटि, मियां जावेद वटि। इहा अहिड़ी को ॻाल्हि कोन्हे कि हुननि को ज़बरदस्ती कई आहे। ऐं हक़ीक़त ॻाल्हि मञे तो मां शुक्रियो अदा कंदो आहियां या मुस्लमान भाइरनि जो, ख़ुसूसी मियाँ साहिब जो, मियाँ मुजाहिद, मियाँ मिठो साहिबु, मियाँ रफ़ीक साहिबु, हिननि जो मां शुक्रियो अदा कंदो पियो आहियां कि मां वाक़ई ग़रीब हुयुमि, पाड़े सां वेठो आहियां, लेकिन मां हाणे सोचंदो आहियां पंहिंजे पाण खे हाणे मूंखे कोई ग़रीब चवे ई न। छाजे करे कि मूंखे मियाँ साहिबु जेके दीन जी दौलत ॾिनी आहे इहा किरोड़नि ऐं अरबनि खां बि मथे आहे। मां या मुस्लमान भाइरनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियां कि मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे। ऐं मां इहा रोज़ा बि रखिया आहिनि, नमाज़ूं बि पढ़ियो आहिनि। और इंशाअल्लाह असांजो हाफ़िज़ साहिब बि जेके असां कोई भुलियल बि हुयासीं कि असांखे हाफ़िज़ साहिब हर शइ असांखे ॿुधाई आहे, हुननि जो बि असां वॾो हिकु शुक्रिया अदा था कयूं। और इंशाअल्लाह जे अल्लाह पाक असांजी इहा दुआ आहे कि असां बिल्कुलु बि मुंहिंजो दिलि त इहो मुतमिन चवंदो पियो आहे कि अल्लाह पाक का अहिड़ो निज़ाम ठाहे हा कि इहा 12 जा 12 महीना जेके आहे इहा रोज़नि जा ई हलनि हा। सुभान अल्लाह। असांखे एतिरो मज़ो आयो आहे ऐं एतिरी असांखे मोहबत मिली आहे कि अॼु मां इहा साबित थो कयां कि हक़ीक़त ॻाल्हि आहे कि मुंहिंजो जेके मक़सदु हुयो, मुंहिंजी नीयत साफ़ हुई इहा मुस्लमान थियण ते। अॼु मूंखे अहसासु थींदो पियो आहे कि जेके मां फ़ैसिलो कयो आहे दिलि जो, वाक़ई बि अॼु मां हुते साबित लथो आहियां। ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी इहा भरपूर कोशिशि हूंदी जेके बि मुंहिंजी पंहिंजी फैमिली इंटर में आहे। ऐं इंशाअल्लाह मां जल्दी इहा ख़ुशख़बरी मां मुस्लमान भाइरनि खे ॾींदुमि कि जेके बि मुंहिंजी फैमिली आहे ॿी उहा बि इंशाअल्लाह हिन दीन इस्लाम ते अचनि। ऐं इंशाअल्लाह मां इहो चैलेंज थो कयां कि को बि इस्लाम खां वॾो कोई बि दीन न आहे। मर्दे मुजाहिद मियाँ मिठा साहिबु ज़िंदाबाद। असांजो
हर दुखी सुखी में मियाँ रफ़ीक साहब, मियाँ मिठा साहब बिल्कुल भी जीअं असां ग़रीबनि जो का साथ हूंदो आहे भावनि जो, हुन सां बि वधीक उहा साथ ॾींदा आहिनि। अच्छा, अक्सर माण्हू चवंदा आहिनि त हिननि वटि सिर्फ़ु औरतूं अची इस्लाम क़बूल कंदियूं आहिनि, छा तव्हां इन ॻाल्हि खे तस्लीम कयो था? औरतूं करनि थियूं या मर्द बि ईंदा आहिनि? बिल्कुलु भी असां मर्द ई आहियूं न। असां कम से कम असां 12 भाती घर जा हिकिड़े घर जा मुस्लमान थिया आहियूं। हुननि में का बि हिकु मुंहिंजी घर वारी आहे माशाल्लाह, उन्हनि दीन क़बूल कयो आहे। हिकु मुंहिंजी नौ हुई, उन्हनि बि दीन क़बूल कयो। उहा हाणे हिन जहान में न आहे, कुझु तक़रीबन 2-3 महीना थींदा पिया आहिनि, अल्लाह खे प्यारी थी वई आहे। तो उन्हनि ख़ुशी सां दीन क़बूल कयो आहे। हक़ीक़त ॻाल्हि आहे, असां मियाँ जे पाड़े वेठा आहियूं, असांखे 30 साल थी वियो आहे, 30-25 साल थियणा आहिनि। कॾहिं असांखे मियाँ या दाबे से न चयो आहे बाबा ख़बरदार आहे तव्हां हिंदू न, तव्हां मुस्लमान थियो। कॾहिं बि असांखे ईअं न चयो आहे। ऐं हक़ीक़त ॻाल्हि आहे, असांजी सादका बिरादरी हाणे बि वेठी आहे। कंहिं कम जे लाइ वेंदा आहियूं, कंहिं कम जे लाइ सादका बिरादरी बि वेंदी आहे। मियाँ साहब उथी बि ईंदा आहिनि, बाबा तव्हांजो पहिरें तव्हांजो कमु आहे, ॿी दुनिया जो कमु आहे। मर्द मुजाहिद मियाँ रफ़ीक साहब जो असां वॾा शुक्रिया अदा था कयूं। कॾहिं बि असांखे दड़के सां न ॻाल्हायो। असां हुन जा बच्चा आहियूं, असां हुन जे पाड़े वेठा आहियूं ऐं असांजी सादका बिरादरी जो बि वॾो साथ ॾींदो आहे। अच्छा, इन वीडियो ज़रिए तव्हां ॿियनि ॾिसंदड़नि खे छा पैगाम ॾींदा जेका इस्लाम खां परे आहिनि, उन्हनि खे या जेका ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ छा चवणु चाहियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां त इहा ई चवंदुमि, मां पहिरें बि अर्ज़ु कयो आहे कि इनशाला मां जल्दी या ख़ुशख़बरी पंहिंजे मुस्लमान जेके बि भाइर आहिनि इन ॾाइरकी जा, इनशाला जल्दी या ख़ुशख़बरी असांजी ॿुधा कि असांजा जेके बि घर जा भाती आहिनि इनशाला दीन क़बूल करण ते उहा कुझु मुतमीन थी विया आहिनि। और इनशाला बिल्कुलु बि मुस्लमान थींदा। मुंहिंजे सौट जो घर आहे जहद अली, हाणे बि मुंहिंजे सामने बीठो आहे कि इहा बि माशाल्लाह के दीन क़बूल असां खूब पहिरें करे वेठो आहे। हिन जो ॿियो भाउ मुख़्तियार, हुन ॿार बचनि समाज सॼो हिननि जो घर जेके आहे इनशाला हे मुस्लमान थियो वेठो आहे। बाक़ी इनशाला मां बिल्कुलु बि पंहिंजी सादका बिरादरी खे मां इहा दावत ॾींदो पियो आहियां कि दीन इस्लाम खां बग़ैर को बि दीन जी हैसियत न आहे। और इनशाला असांखे अल्लाह पाक तौफ़ीक़ अदा फ़रमाए कि अल्लाह पाक जॾहिं बि असांजे मथां मौत नाज़िल करे कि कलमा शरीफ़ असांजी ज़बान ते हुजनि। अल्लाह पाक खे असां इहा ख़ुसूसी दुआ था कयूं कि कलमा नारी मौत असांखे इहा नसीब हुजे। तव्हांजे सॼे बि जेके आहिनि मुस्लमान भाई, वॾी महिरबानी आहे कि असां ग़रीबनि जी तव्हां एतिरी इज़त कई आहे, एतिरी असांजो म्यार तव्हां वधायो आहे कि तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी शुक्रिया। जी बिल्कुलु, ही हुया कुझु अरसो पहिरियों इस्लाम क़बूल कंदड़ मोहम्मद असलम, जेको हिन वक़्तु इस्लाम जी दौलत सां मालोमाल आहे। ऐं इन जेकियूं बि इस्लाम जे जेकियूं पिरपिंडा हलनि पियूं मियाँ मिठे ते, या जेकियूं इस्लाम जबरी तब्दील करण जे लाइ दरगाह हली आहे, भरचुंडी शरीफ़ ते वहिंवाल हले पई, उन वक़्तु सारी हक़ीक़त असांजो अॼु जो मौज़ू हुयो हक़ीक़त, जेकी हक़ीक़त हुई असां अवां ॾो पेश कईसीं। या जेका इहे माण्हू इस्लाम जे ख़िलाफ़ु पिरपिंडा कनि था के कहिड़ी सूरत में, के असांजा मुस्लमान पाण खे सॾराए करे उहे बि इस्लाम जे ख़िलाफ़ु ग़लति पिरपिंडा कनि था त मियाँ मिठो जबरी इस्लाम क़बूल कराए थो, या दरगाह हली आहे भरचुंडी शरीफ़ वारा जबरी जेको आहिनि उहे मज़हब तब्दील कराइनि था। दरअसल उहे ऐं ॿियो इल्ज़ाम इहे हणंदा आहिनि त छड़ो औरतूं इस्लाम क़बूल कनि थियूं। मां उन्हनि खे हज़ारे अहिड़ा मर्द ॾेखारींदुमि जेका अल्हम्दुलिल्लाह, हीअ त तव्हांजे ॿ त साम्हूं आहिनि, ॿिया अहिड़ा ई ॾेरकी में हज़ारे हूंदा जेका हिन वक़्तु ॿियनि मदरसनि मस्जिदनि में इतिकाफ़ जी सूरत में या निमाज़ या रोज़ा रखी उहे उते वक़्तु गुज़ारींदा पिया हूंदा। लेकिन हक़ीक़त हीअ जेका आहिनि इहे मां तव्हांजे साम्हूं ॾेखारियां थो। हीअ जेका चयो त असांखे असली मज़हब जेको उहो असां इस्लाम खां अचण खां पोइ इहो महसूसु कयोसीं त असली हक़ जेको मज़हब आहे उहो इस्लाम आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।